अस्सलाम वालेकुम। असांजो अॼु जो वीडियो जो उनवान आहे असीं ख्वाब छो ॾिसूं था। जॾहिं असीं सुम्हूं था तॾहिं असांजो जिस्म त आराम करे थो, पर दिमाग़ जा कुझु हिसा अञा बि जाॻंदा रहंदा आहिनि। उहे तस्वीरूं, उहे अहसास ऐं उहे वाक़ियात जेके असांखे निंड में नज़र अचनि था, उन्हनि खे ख्वाब चइबो आहे। असांजो दिमाग़ ॾींहं भर जे ॻाल्हियुनि, वाक़िअनि ऐं सोचनि खे तरतीब ॾिए थो। उहे सभु गॾु थी ख्वाब जी सूरत में ज़ाहिर थियनि था। जॾहिं असीं ॾींहं जो परेशान हुजूं, ड्रिॼल हुजूं या घणो सोचियूं त उहो सभु कुझु राति जो ख्वाब में बदिलजी वेंदो आहे। हे ख्वाब बिल्कुलु अजीब थियनि था, पर उहे दिमाग़ जी क़ुवत खे वधाइण में मदद कंदा। केतिरियूं वॾियूं इजादियूं ऐं ख़्याल इंसान खे ख्वाब में मिलिया आहिनि। ख्वाब असांजे ज़हन ऐं जिस्म ॿिन्हिनि जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। उहे कुदरत जो हिकु तोहफ़ो आहिनि। इहो असांजो अॼु जो वीडियो ख्वाबनि जे बारे में। जेकॾहिं पसंदि अचे ऐं वधीक वीडियोज़ लाइ असांखे फॉलो ज़रूरु कंदा।